नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के ठठे में खबर ॾींदा। ठठे शहर में वाक़े ॻोठ हाजी पुनू चांग जो गर्ल्स प्राइमरी स्कूल हाजी पुनू चांग मुकम्मल ज़बून हाली जो शिकार। लॉकडाउन बाद स्कूल खुलण जे पहिरें ॾींहुं क्लास रूमनि जी छितुनि मां चापड़ो किरी पिया, बेंचूं भरी पयूं, बिल्डिंग मुकम्मल नाकारा। स्कूल जो अमलो ऐं शागिर्दियाणियूं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मुंतकिल। शागिर्दियाणियुनि लाइ ठाहियल लेटरिन जा दरवाज़ा गायब थी विया। अंदर गंदगी जा ढेर लॻल। स्कूल जो दर न हुजण सबब रात जो स्कूल अंदर मवालिन जा मेड़ा का मतल। इन हवाले से अधिक तफसील बुधाए रहो आहे ठठे में अवामी न्यूज़ रिपोर्टर इकबाल अहमद शेख पंहिंजी इन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु ठठे शहर वार्ड नंबर 3 ॻोठ मरूम हाजी पुनू चांग में मौजूद आहियूं ऐं हिन स्कूल जी हालत असीं तव्हांखे ॾेखारियूं था। हिन स्कूल में स्कूल दौरान सुबुह जे टाइम ते ई जीअं चौकीदार दरवाज़ो खोलियो त छित जा चापोड़ा करणु शुरू थी विया। पर इहे अलाह पाक जा लख एहसान जो उन वक़्तु ॿार मौजूदु न हुआ। ऐं उन खां अलावा हिन स्कूल जा ॿिया बि कई प्रॉब्लम आहिनि ऐं ॿारनि जे खेॾण जे हवाले सां, ॿारनि जे पेशाब खाने जे हवाले सां बि प्रॉब्लम आहिनि। ऐं इन हवाले सां असां सां गॾु हिन वक़्तु हिन ॻोठ जा माण्हू मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त उहो असां सां मूंखां पहिरीं त असीं इंतिज़ामिया कई तालीम में जेको खाते जा जेके वज़ीर मिनिस्टर आहिनि सैद गनी आहे या इन खां अलावा ॿिया जे हेठियां अमलदार आहिनि डी ओ साहब, हिनखे अपील कंदासीं त ख़ुदारा असांखे जेको भले ग्राउंड ॾिनो वञे ॿारनि लाइ ऐं लेट्रिन लाइ असांखे सहूलियत ॾिनी वञे ऐं स्कूल ज़बून हालत में आहे त हिनखे ख़ुदारा सभ खां पहिरीं हिनखे हिन कंडीशन में आंदो वञे ताकी असीं पंहिंजा ॿार ॿियनि स्कूल मां जेके असां शिफ्ट कया उहे इन स्कूल में असीं जेको वापसि आणे सघूं ऐं पंहिंजी ॿारनि जे सुठे नमूने असीं पंहिंजे ॻोठ में ई ॾेई सघूं। इहो ऐं वधीक असीं नथा ॻाल्हाए सघूं। इहो ई मुंहिंजा जे थ्रू ई हिन बिल्डिंग जी हालत तव्हांखे ॾेखारियूं था त असांजो कंहिं बि अहिड़ो ऑफिसर न पहुतो आहे जेको इंजीनियर वर्क्स जे में बिल्डिंग वर्क वारा को बि ऑफिसर न पहुतो आहे। हिन बिल्डिंग जी हीअ हालत रही आहे। इहो शुक्र अलहमदुलिल्लाह चवण टाइम ते 7 सवा 7 पे ॿार हुआ ई कोन। जॾहिं मूं पाण पंहिंजो कमिरो खोलियो त ई धमाके सां चित जी हीअ हालत थी वई आहे। ऐं ऑफिसरनि खे जेका बि अलमदार आहिनि उन्हनि खे चऊं महिरबानी करे जल्दी में जल्दी असांजो इहो स्कूल तयारु कयो वञे जीअं असांजा बच्चा उन वरी स्कूल ते वञनि था। उन रोड ते मोटर साइकिलूं पियूं हलनि थियूं, गाॾियूं पियूं हलनि थियूं, को हादसो थी वञे अलाह न करे। इनखे महिरबानी कंदासीं जल्दी में जल्दी इहो असांजो स्कूल जिन इहो पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं असांजा बच्चा ऐं नियाणियूं सही तरीक़े सां पढ़ी सघनि। कैमरामैन सां गॾु इकबाल अहमद शेख, अवामी न्यूज़ ठठो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।